अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे पाप नंगर ड्रामे जे बाबति न्यूज़ ॾियण वारो आहियां त पाप नंगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त शेरल रेस बालाज ख़ान जे ॻोठ में दाख़िल जीअं थियो त रेस बालाज ख़ान ऐं रेस बालाज ख़ान जा माण्हू जेको आहे त हुनजे मथां शेरल जे मथां हमिलो कयूं। जी हाँ दोस्तों, हुनजो शेरल जो पीउ रेस बालाज ख़ान खे ॿाहूं ॿधी माफ़ी वरिती। जी हाँ दोस्तों, त बि रेस बालाज ख़ान जेको आहे त न मुड़ियो ऐं शेरल खे गोली हईं। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल रेस बालाज ख़ान जे ॻोठ में जीअं दाख़िल थियो त रेस बालाज ख़ान शेरल जे मथां हमिलो करे ऐं शेरल खे ज़ख़्मी कयो। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे खां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जेको आहे त इश्क में अंधी थी वई आहे मल्हार जे में ऐं ख़्वाब ॾिसणु शुरू करे छॾिया अथई। जी हाँ दोस्तों, ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज ख़ान छोकिरीअ ते आशिक़ु आहे। रेस बालाज ख़ान हाणे जेको आहे त किरदारु अदा कंदो पंहिंजो ऐं छोकिरीअ खे अगवा कराईंदो ऐं छोकिरीअ खे अगवा करे क़ैदखाने में बंदि कंदो ऐं उहो ज़बरदस्ती शादी कंदो। मल्हार कॾहिं बि आज़ादु न थींदो, छाजे करे त रेस बालाज ख़ान जो हथु आहे ऐं पुलिस खे रेस बालाज ख़ान जेको आहे त चई रहियो आहे त मल्हार खे आज़ादु न कजो ऐं मल्हार आज़ादु न थींदो ऐं जेसिताईं छोकिरीअ जी शादी रेस बालाज ख़ान सां न थी थिए। दोस्तों, उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु